محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون. अज़ीज़ दोस्तों, मूंखां अॻु तव्हां असांजी जमात जे आलिम दीन फज़ीलत शेख मौलाना बरकतुल्लाह रिंदा फ़िज़ाउल्लाह खां ज़िक्र जे हवाले सां इंतिहाई क़ीमती नसीहतूं ॿुधी चुका आहियो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इन नसीहतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आउं तव्हांजे साम्हूं नमाज़ जे मुतल्लिक़ कुछ गुज़ारिशात पेश कंदुसि। दुआ आहे त अल्लाह ताला क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हां सभिनी खे इन नसीहतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तों, नमाज़ इस्लाम जो बुनियादी रुकन आहे। इस्लाम जी इमारत पंजनि रुकननि ते क़ाइमु आहे। उन्हनि मां हिकु बुनियादी रुकन नमाज़ आहे। नमाज़ जी जेका फ़ज़ीलत ऐं मक़ाम आहे, अल्लाह सुब्हानो तआला क़ुरान मजीद में नमाज़ जी हिफ़ाज़त जो हुकुम कयो आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो, हाफ़िज़ू अला सलावाति व सलातिल वुस्ता व क़ूमू लिल्लाहि क़ानितीन। ए मुसलमानो, नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो। व सलातिल वुस्ता, ख़ासि तौर ते विची नमाज़ जो ख़्यालु रखो। व क़ूमू लिल्लाहि क़ानितीन, ऐं जॾहिं बि तव्हां अल्लाह जे साम्हूं बीहो था त फ़रमान बरदार थी बीहंदा कयो। यानी अल्लाह सुब्हानो तआला नमाज़ जी हिफ़ाज़त जो हुकुम कयो आहे। असां मुसलमान खे घुरिजे त नमाज़ जी हिफ़ाज़त कयूं। नमाज़ जी हिफ़ाज़त नंबर 1 वक़्त जी पाबंदीअ सां थींदी आहे। असां नमाज़ खे पंहिंजे टाइम ते अदा कयूं। इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताब मौक़ूता। अल्लाह ताला फ़रमाए थो, असां मोमिननि जे मथां नमाज़ खे मुक़ररा वक़्त ते फ़र्ज़ कयो आहे। सभ खां पहिरीं असां वक़्त जी पाबंदी कयूं त नमाज़ खे पंहिंजे वक़्त ते अदा कयूं। ऐं इहो बहितरीन अमल आहे ऐं अफ़ज़ल अमल आहे। अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदा हुया त सअल्तु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युल अमल अफ़ज़ल। जॾहिं मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो, ये अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभिनी अमलनि मंझां बहितरीन अमल कहिड़ो आहे? पाण फरमायूं अस्सलातु अला वक़्तिहा। पाण फरमायूं नमाज़ खे टाइम ते अदा करणु, इहो बहितरीन अमल आहे। वरी चवंदो सुम्मा अय्युन, मूं वरी सवाल कयो उन खां पोइ कहिड़ो अमल आहे? पाण फरमायूं बिरुल वालिदैन, पंहिंजे माउ पीउ सां भलाई करणु। वरी मूं सवाल कयो सुम्मा अय्युन, ये अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां पोइ कहिड़ो बहितरीन अमल आहे? पाण फरमायो अल जिहाद फी सबीलिल्लाह, अल्लाह जे राह में जिहाद कर। इन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज खे वक़्त ते अदा करण खे बहितरीन ऐं अफ़ज़ल अमल करार ॾिनो आहे। इहो बहितरीन अमल आहे, अफ़ज़ल अमल आहे। असां नमाज खे वक़्त जी पाबंदीअ सां अदा कयूं। कई माण्हू आहिनि जेके नमाज में सुस्ती कनि था।
पाण फरमायूं तिलका सनातुल मुनाफिकी यमरुकु शम्स सुम्मा यनकुरु नखरतन औ नखरतैन। पाण फरमायूं या मुनाफिकनि जी नमाज़ आहे जेके सिज जो इंतज़ारु कंदा आहिनि, पोइ जॾहिं टाइम निकिरण वारो हूंदो आहे जल्दी उथी तकड़ी नमाज़ पढ़ी छॾींदा आहिनि। जीअं पाण फरमायूं जीअं कांग ठूंगो हणंदो आहे, हिकु या ॿ ठूंगा हणी नमाज़ खे मुकमल कंदा आहिनि। पाण फरमायूं या मुनाफ़िकनि जी नमाज़ आहे। हीअ नमाज़ खे वक़्त जी पाबंदीअ सां अदा करणु इहा मोमिननि जे मथां फ़र्ज़ आहे। अलाह ताला असांजे मथां फ़र्ज़ कयो आहे, इन सलात कानत अलल मुमिनीन किताब मौक़ूता। अलाह ताला मोमिननि जे मथां नमाज़ खे मुक़ररा वक़्त ते फ़र्ज़ कयो आहे, त लिहाज़ा असां वक़्त जी पाबंदी कयूं, पाबंदीअ सां टाइम ते नमाज़ खे अदा कयूं। इहा नमाज़ जी हिफ़ाज़त जो पहिरीं सूरत आहे, पहिरीं सूरत वक़्त जी पाबंदी आहे। ऐं नमाज़ में सुस्ती न कयूं। नमाज़ में सुस्ती करणु मुनाफ़िकनि जो अमल आहे। जीअं अलाह ताला क़ुर मजीद में फरमाए थो, वइज़ा क़ामू इला सलाति क़ामू कुसाला युराऊन अन्नास वला यज़कुरून अल्लाह इल्ला क़लीला। अलाह ताला फरमाए थो मुनाफ़िकनि जी निशानी आहे, वइज़ा क़ामू इला सलाति क़ामू कुसाला। जॾहिं नमाज़ लाइ उथंदा आहिनि त सुस्तीअ सां ईंदा आहिनि, वला यज़कुरून अल्लाह इल्ला क़लीला। ऐं नमाज़ तकड़ी पढ़ी वेंदा आहिनि, अल्लाह ताला खे तमामु घटि यादि कंदा आहिनि। यानी अल्लाह ताला बि फरमाए थो इहा मुनाफ़िकनि जी नमाज़ आहे। जॾहिं नमाज़ में सुस्ती करणु इहो मुनाफ़िकनि जो अमल आहे। लिहाज़ा असांखे नमाज़ जी पाबंदी करणी आहे। बिलख़ुसूस असुर नमाज़ जेको अलाह ज़िक्र कयो आहे, वसलातिल वुस्ता, ए मोमिनो असुर जी नमाज़ जो ख़्यालु रखो, असुर जी विची जी नमाज़ जी पाबंदी कयो। इहा वॾी अज़ीम नमाज़ आहे। इन नमाज़ जी छा फज़ीलत आहे? पाण फरमाईंदा मन सल्लल बरदैन दख़लल जन्नह। पाण फरमाए जेको ॿ थधियूं नमाज़ूं अदा कंदो अल्लाह ताला उनखे जन्नत में दाख़िल कंदो। सहाबा इकराम चयो सदियूं नमाज़ूं कहिड़ियूं आहिनि? पाण फरमायूं सलातुल असरी व सलातुल फजर। हिकिड़ी असुर जी नमाज़, विची जी नमाज़ ऐं ॿी फजर जी नमाज़। जेको माण्हू पाबंदीअ सां इहे ॿ नमाज़ूं अदा कंदो अल्लाह ताला उन माण्हूअ खे जन्नत में दाख़िल कंदो। रसूलुल्लाह सां फरमाईंदा मन फातहु सलातुल असरी फ़क़द वुतिर अहलुहु व मालुहु। पाण फरमायूं जंहिं माण्हू खां विची नमाज़ रहिजी वई ऐं विची नमाज़ पढ़ी न सघियो, गोया कि हुनजो माल बि तबाह थी वियो, औलाद बि तबाह थी वियो, अहिड़ो अयाल हलाक थी वियो जंहिं माण्हूअ विची जी नमाज़ अदा न कई। हुनजो मक़सदु इहो आहे जेको माण्हू विची जी नमाज़ पाबंदीअ सां नथो पढ़े, अल्लाह ताला हुनजे माल ऐं रिज़्क़ खे तंग करे छॾींदो। उनजे रिज़्क़ खे अल्लाह ताला तंग करे छॾींदो, उहो रिज़्क़ लाइ परेशान हूंदो। जेको विची नमाज़ जी हिफ़ाज़त नथो करे, अल्लाह ताला हुनजे औलाद में बीमारियूं पैदा करे छॾींदो। तरह तरह जूं परेशानियूं घरनि में पैदा थींदियूं जेके इंसान जी हलाकत जो सबबु बणी वेंदियूं। लिहाज़ा विची जी नमाज़ बरकत वारी नमाज़ आहे। इन नमाज़ जो अल्लाह ख़ुसूसी ज़िक्र कयो आहे, वसलातिल वुस्ता, विची नमाज़ जो ख़्यालु रखो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगे खंदक बि रहिया। जंगे खंदक जे दौरान पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन विची जी नमाज़ टाइम ते अदा करे न सघिया, एतिरे क़दुर जो सिज लही वियो। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे डोड़ंदो आयो, वहुव यसुब्बुल मुशरिकीन, ऐं मुशरिकनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। चवे थो शगलूना अनी सलातिल वुस्ता, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि माण्हुनि असांखे विची नमाज़ खां रोके छॾियो आहे। विची नमाज़ असां टाइम ते अदा करे न सघियासीं। इन जे करे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु मुशरिकनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो आयो। इन में मालूम थियो सहाबा किराम विची नमाज़ सां वॾी मोहबत कंदा। जीअं मुशरिकनि प्रोग्राम बनायो
त मुस्लमाननि जे मथां को अहिड़ो टाइम तलाश कयो जंहिं टाइम ते ही गाफ़िल हुजनि, असां अचानक हिन ते हमिलो कयूं ऐं पूरे जे पूरे लश्कर ते ग़ालिब अची वञूं। पोइ काफ़िर सभई पाण में मुतफ़िक़ थिया। हिकिड़ो टाइम आहे जंहिं टाइम सां हिन जी वॾी मोहबत आहे, उहो विची नमाज़ जो टाइम आहे। काफ़िरनि प्रोग्राम बनायो, जॾहिं मुस्लमान विची नमाज़ अदा कंदा, असां अचानक हिन जे मथां हमिलो कंदासीं। अल्लाह ताला वही जे ज़रिए ॿुधाए छॾियो। जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थियो, पैगंबर अलैहिस्सलाम ने पैगाम खणी आयो, इहे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु काफ़िरनि प्रोग्राम बनायो आहे, जॾहिं तव्हां विची नमाज़ अदा कंदो तव्हां ते फौरन हमिलो कंदा। हाणे तव्हां पंहिंजी जमात जा 2 हिसा कयो। हिकिड़ो हिसो तव्हां सां गॾु नमाज़ अदा करे ऐं ॿियो हिसो हथियार खणी चौकीदारी करे। पोइ तव्हां 2 रकअतूं पढ़ाए फारिग थियो। जिन तव्हां सां गॾु 2 रकअतूं अदा कयूं उहे पोइते हलिया वञनि, हथियार खणी बीह रहनि, ऐं जेके हथियार खयों बीठा उहे तव्हां सां गॾु अची शरीक थियनि। पोइ तव्हां 2 रकअतूं ॿियूं उनखे पढ़ायो। तव्हां जूं 4 रकअतूं थींदियूं ऐं सहाबा जूं 2 रकअतूं थींदियूं। जॾहिं सलाम विराइण जो टाइम अचे, तव्हां सभु गॾिजी वेही सलाम विराइजो, अल्लाह ताला तव्हांजी नमाज़ क़बूल करे छॾींदो। यानी जंग जो टाइम आहे, जान जो ख़तरो आहे, तकलीफ़ जो वक़्तु आहे, उन हाल में बि नमाज माफ़ कान्हे। पैगंबर अलैहिस्सलाम नमाज में ताख़ीर न कई, पाण इमाम थी बीठा, सहाबी मुक़्तदी थी बीह रहिया, हिकिड़ा हथियार खणी बीह रहिया, ॿिया नमाज़ ॿिया अदा कनि। जिन जूं 2 रकअतूं मुकमल थियूं उहे पोइते हलिया विया, जेके हथियार खयों बीठा उहे अची नमाज में शरीक थिया। पाण 4 रकअतूं पढ़ायूं, सहाबनि 2 रकअतूं पढ़ियूं, अल्लाह ताला नमाज खे क़बूल करे छॾियो। इन मां अंदाज़ो लॻायो त विची नमाज जी मुस्लमान वटि केॾी अहमियत हुई। सहाबा केतिरो इन नमाज जो ख़्यालु रखंदा, जंहिं नमाज खे असां ज़ाया करे छॾींदा आहियूं, जंहिं नमाज जो असांखे ख़्यालु ई कोन हूंदो आहे। अक्सर तौर ते फज़ूल कमनि में या निंड में वञी नमाज ज़ाया कंदा आहियूं। पैगंबर अलैहिस्सलाम उमर बिन ख़त्ताब आयो, मुशरिकनि खे ॻाल्हाईंदो अचे, इहे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि माण्हुनि असांखे विची नमाज खां रोके छॾियो। पाण बददुआ कयूं, मला अल्लाहु क़ुबूरहुम व बुयूतहुम नारा अल्लज़ीन शगलूना अन सलातिल वुस्ता। पाण बददुआ घुरियूं, पाण फरमायूं अल्लाह हिननि जे घरनि खे, हिननि जे क़बरुनि खे जहन्नम जे बाहि सां भरे छॾियो। अल्लज़ीन शगलूना अन सलातिल वुस्ता, जिन माण्हुनि असांखे विची नमाज खां रोके छॾियो। पाण सिज लही वियो, हज़रत बिलाल खे फरमायो आज़ान ॾे। हज़रत बिलाल आज़ान ॾिनी, पाण पहिरीं विची नमाज पढ़ियूं, वरी तकबीर अची वई, पोइ सिज लथे नमाज अदा कयूं, वरी तकबीर थी, पोइ पाण सुम्हण जी नमाज अदा कयूं। पाण 3 नमाज़ूं गॾु अदा कयूं। पैगंबर अलैहिस्सलाम सही बुखारी में 4 नमाज़ुनि जो बि ज़िक्र आहे, यानी 4 नमाज़ूं बि रहिजी वियूं, ज़ोहर नमाज, असर नमाज, मगरिब नमाज, इशा नमाज। पाण 4 ई नमाज़ूं गॾु अदा कयूं। इमामुल अंबिया जी नमाज सां मोहबत हुई, लिहाज़ा नमाज जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं नमाज खे टाइम सां वक़्त ते अदा करणो आहे। सहाबा किराम खे नमाज सां केॾी मोहबत आहे। अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु चए त मदीना मुनव्वरा में हिकिड़ो माण्हू रहंदो हो, जंहिंजो घर मदीने जे आख़िर में ठहियलु हुयो, ऐं उन माण्हूअ खे नमाज सां एॾी त मोहबत हुई, वकानत ला तफूतहु सलात, कॾहिं बि उहो माण्हू नमाज खां पोइते न रहियो। जेॾी महिल बि ॾिसंदासीं अॻी सफ़ में बीठल आहे, तकबीर उला सां नमाज अदा पियो करे। असां उन माण्हू खे मशवरो ॾिनो, लविश्तरैत हिमारन लयक़ीक फिल हर्र वल बर्द। सहाबा चवंदा असां उनखे मशवरो ॾिनोसीं, ए अल्लाह जा बाना, तुंहिंजो घर परे आहे ऐं नमाज सां तोखे मोहबत आहे ऐं तूं परे परे खां पंधु ईंदो आहीं, कॾहिं गर्मी जी मौसम आहे, कॾहिं सर्दी जी मौसम आहे, कॾहिं बरसाति जी मौसम आहे, तोखे केॾी तकलीफ़ थींदी हूंदी। असांजो मशवरो आहे त हिकिड़ो तूं जानवर ख़रीद कर, गॾह वग़ैरह ख़रीद कर, जंहिं ते तूं सवार थी मस्जिद में अच, तां त तोखे अचण में सवलाई थिए। गर्मी में गर्मी जी तपिश खां बचंदे,
सर्दी जी मौसम में तोखे सवलाई थींदी, बरसाति में तुंहिंजे लाइ आसानी थींदी। उहो सहाबी छा थो चए त अलाह जा बानो आउं जॾहिं घरां निकिरंदो आहियां त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो इरादो हूंदो आहे। उहो इरादो इहो आहे त अलाह तुंहिंजे घर ॾे वञा पियो, नमाज़ जे लाइ वञा पियो। अलाह तूं मुंहिंजे विख विख ते मुंहिंजा दर्जा बुलंद कजां। अलाह तूं मुंहिंजी विख विख ते मुंहिंजा गुनाह माफ़ कजां। इहो इरादो खणी मस्जिद में ईंदो आहियां। जॾहिं नमाज़ पढ़ी फारिग थींदो आहियां, वरी पंहिंजे घर रवानो थींदो आहियां, वरी बि दिलि में इहो इरादो कंदो आहियां, अलाह हाणे नमाज़ पढ़ी फारिग थियो आहियां, तुंहिंजे घर मां कदम ॿाहिरि पियो कढां, पंहिंजे बचनि ॾे पियो वञां। अलाह जेसीं ताईं जेतिरा कदम मुंहिंजे घर ताईं पहुचनि, हर कदम ते मुंहिंजा दर्जा बुलंद कजां ऐं हर कदम ते मुंहिंजा गुनाह माफ़ कजां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही सहाबा जी गुफ़्तगू ॿुधनि पिया। पाण हुनखे फरमायो, अबशिर, तोखे मुबारक हुजे, लक़द जमअ अल्लाहु लक बैनहुमा, अल्लाह ताला तुंहिंजा ॿई अजुर लिखी छॾिया। जॾहिं तूं मस्जिद में ईंदो आहीं, विख विख ते तुंहिंजा दर्जा बुलंद थी विया, विख विख ते तुंहिंजा गुनाह बख़्श थी विया। जॾहिं तूं वापसि रवानो थींदो आहीं, जेतिरो विखो खणी पंहिंजे घर पहुचंदो आहीं, अल्लाह ताला तुंहिंजे विख विख जा गुनाह बख़्श करे छॾिया ऐं विख विख ते तुंहिंजा दर्जा बुलंद करे छॾिया। इहो सहाबा किराम ऐं हुनखे नमाज़ सां मोहबत हुई। अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे शागिर्दनि खे वसीयत कंदो, चवंदो, हे मुंहिंजा शागिर्दो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नतुनि मंझां जेका बहितरीन सुन्नत आहे उहा नमाज जी पाबंदी आहे। लौ तरक्तुम सुन्नत नबीकुम लज़लिलतुम अन सवाइ सबील। चवंदो, जेकरे तव्हां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत छॾे ॾिनी, पोइ तव्हां सिधे रस्ते खां गुमराह थी वेंदो। लक़द राअयतु अला अहदि रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रजुलु युहादा बैन रजुलैनि हत्ता युक़ाम फी सफ़ी। अब्दुल्लाह इब्न मसूद छा थो चए, असां इमामुल अंबिया जो ज़मानो ॾिठो, पैगंबर अलैहिस्सलाम जे दौर में माण्हुनि खे नमाज़ सां एॾी मोहबत हुई, कान रजुलु युहादा बैन रजुलैन, हिकिड़े माण्हूअ खे जेको बीमार हूंदो हो, हली कोन सघंदो हो, जिस्म में हलण जी ताक़त कोन हूंदी, ॿ माण्हू हुनखे टेक लॻाए मस्जिद में वठी ईंदा हुआ, हत्ता युक़ाम फी सफ़ी, ऐसी ताईं जो सफ़ में बि इमाम सां गॾु नमाज़ूं अदा कंदा। हीउ सहाबा जो दौर हो। अब्दुल्लाह इब्न मसूद चवंदो, मुंहिंजा शागिर्दो, तव्हां हिन नमाज़ जो ख़्यालु रखिजो, नमाज जी हिफ़ाज़त कजो। अलाह ताला फरमाईंदो, वरकऊ मअर राकिईन, रुकू करण सां वरनि सां गॾु रुकू कयो, यानी नमाज खे जमात सां को अदा कयो। ऐं जमात सां अदा करणु इन में केॾो अजुर आहे। पाण फरमाए, सलातुर रजुलि फी अहलिही या फी बैती या फी सूक़िही। पाण हिकिड़ो माण्हू आहे जो पंहिंजे घर में नमाज़ पढ़े थो, हिकिड़ो माण्हू आहे जेको बाज़ार में नमाज़ पढ़े थो, ऐं हिकिड़ो माण्हू आहे जेको जमात सां नमाज़ पढ़े थो। पाण फरमाए, जेको जमात सां नमाज़ अदा करे थो, उन माण्हू खे अलाह ताला हिकिड़ी नमाज़ जो अजुर 27 नमाज़ुनि जे बराबरि अता कंदो। यानी 27 नमाज़ुनि जे बराबरि हिकिड़ी नमाज़ जो अजुर मिलंदो जॾहिं इंसान पाबंदीअ सां जमात सां नमाज़ अदा करे, जमात जी पाबंदी हुजे। इहो नमाज़ जी हिफ़ाज़त जो ॿियो तरीक़ो आहे, असां पंहिंजी जमात जी हिफ़ाज़त कयूं, जमात सां नमाज़ खे अदा कयूं ऐं जमात में तख़ीर न कयूं। हा, जेकॾहिं इत्तिफ़ाक़ आहे, निंड अची थी वञे, उहा अलाह जे हुकुम सां आहे, निंड अलाह जे अमर सां ईंदी आहे, कॾहिं कॾहिं इत्तिफ़ाक़ी तौर आहे, पर इनखे असां मामूल न बनायूं। कई माण्हू आहिनि जेके आदी थी विया आहिनि, सुम्हण जा आदी बणिजी वेंदा आहिनि, राति जो देरि सां सुम्हणु ऐं सुबुह जो देरि सां उथणु। इहो तरीक़ो सही न आहे। पंहिंजे रवैये खे तब्दील कयूं। असां जल्दी सुम्हूं तां त सुबुह जो जल्दी उथी सघूं, नमाज़ लाइ जल्दी उथी सघूं। पैगंबर अलैहिस्सलाम इन जे करे वकान यकरहु नौम क़ब्लहा वल हदीस बअदहा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो इशा खां पहिरीं सुम्हण खे नापसंद सम्झंदा ऐं इशा खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल करणु, गुफ़्तगू करण खे पाण नापसंद सम्झंदा। यानी पैगंबर अलैहिस्सलाम जी कोशिशि हूंदी, इशा खां पोइ फौरन पंहिंजे घर हलिया वेंदा, वञी आराम कंदा। वकान यकरहु नौम क़ब्लहा,
इशा खां पहिरीं सहाबा खे मना कंदा त इशा खां पहिरीं न सुम्हंदा कयो ऐं इशा खां पोइ जागंदा न कयो, फौरी आराम कयो तव्हांखे फजर नमाज़ पढ़ण में आसानी पैदा थी। ऐं सहाबा फजर त पढ़ंदा पर तहजुद गुज़ार माण्हू हुआ। अॼु चंद आंगुरुनि ते गणियल माण्हू तव्हांखे मिलंदा जेके तहजुद जा पाबंद आहिनि। अलाह पनाह में रखे असां त फर्ज़ बि कोन था पढ़ी सघूं, फर्ज़ में बि कोताही आहे। पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो, ख्वाब में हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारे वियो जेको ज़मीन ते लेटियल आहे ऐं हिकिड़ो फ़रिश्तो ज़ोरदार पत्थर खणी उनखे मथे में हणी रहियो आहे। मूं सवाल कयो केरु आहे? मूंखे ॿुधायो उहो माण्हू आहे वकान यनाम अन सलातिल मक्तूब, जेको फर्ज़ नमाज़ जे टाइम ते सुतो पियो हूंदो। फर्ज़ नमाज़ हलंदी माण्हू जमात सां नमाज़ूं अदा कंदा, ही घर में आराम पियो कंदो, घर में निंड पियो कंदो। इन गुनाह जे करे हमेशह इन माण्हू खे अज़ाब मिलंदो रहंदो जेसीं ताईं क़यामत क़ाइम थी। अज़ीज़ अंदाज़ो लॻायो केॾो ॾुखियो अज़ाब आहे। क़यामत ताईं मुसलसिल जंहिं माण्हू खे एॾी अज़ियत ॾिनी वञे, तमामु ॾुखे में ॾुखी अज़ियत आहे। लिहाज़ा नमाज़ खे जमात सां अदा कंदी कोशिशि कयूं। पैगंबर अलैहिस्सलाम खे नमाज़ सां केॾी मोहबत हुई। पाण वेंदे वेंदे सहाबा खे वसीयत करे विया अस्सलातु अस्सलातु वमा मलकत ऐमानुकुम। पाण भाई मुस्लमानो नमाज जी पाबंदी कजो ऐं ग़ुलामनि सां बहितरीन सलूक कयो। ग़ुलाम के मातद हूंदा आहिनि, कमज़ोर तबिको आहे, मिसकीन आहिनि, तव्हांजे मातद आहिनि, उन्हनि सां भलाई कयो। अस्सलातु अस्सलातु ऐं नमाज जो ख़्यालु रखो। नमाज जी पाबंदी पाण आख़िरी अयाम आहिनि, बीमारी जा ॾींहं आहिनि, दुनिया जा आख़िरी ॾींहं आहिनि। पाण बीमार थी पिया, बीमारी वधी वई। पैगंबर अलैहिस्सलाम वटि हज़रत बिलाल आज़ान ॾेई हली आयो, चवण लॻो अलाह जा नबी नमाज जो टाइम थी वियो आहे, सहाबा तव्हांजो बि इंतज़ारु कनि, हलो हली नमाज पढ़ायो। पाण फरमायो ज़ऊली मान फिल मिख़्ज़बी, पाण पाणी खणी अचो। पाणी आंदो वियो, पाण गुस्ल कयूं, वेन था उथिया, नमाज लाइ हलण जी कोशिशि कयूं, वरी ज़मीन ते किरी पियो, वरी बेहोश थी विया। होश आयो, पाण पहिरियों सवाल इहो कयूं असल नास ए बिलाल ॾे ख़बर, माण्हू नमाज पढ़ी छॾी। हज़रत बिलाल बीठो आहे, चए थो ला या रसूल अल्लाह, या अल्लाह जा नबी न, वहुम यंतज़िरूनक, उहे तव्हांजो इंतज़ार पिया कनि, तव्हां हलो हली नमाज पढ़ायो। वरी पाण फरमायूं पाणी खणी अचो, वरी पाणी घुरायो वियो, पाणी सां पाण गुस्ल कयूं, जिस्म में ताक़त पैदा थी, उथण जी कोशिशि कयूं, वरी बेहोश थी ज़मीन ते किरी पिया। वरी टियों चकर होश आयो, वरी बिलाल बीठो आहे। पाण असल नास ए बिलाल ॾे ख़बर, माण्हू नमाज पढ़ी या न? बिलाल जी अल्लाह चए थो वहुम यंतज़िरूनक या रसूल अल्लाह, या अल्लाह जा नबी सहाबा तव्हांजे इंतज़ार में। पाण फरमायो मुरू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास, वञा वञी अबू बकर सिद्दीक़ खे चओ त अॼु माण्हू खे नमाज पढ़ाए। अॼु मुंहिंजे जिस्म में एतिरी ताक़त कान्हे आउं मस्जिद में हली मुसल्ले ते बि नमाज पढ़ाए सघां, मूं में एतिरी ताक़त कान्हे। वञो अबू बकर सिद्दीक़ खे चओ। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे वञी बिलाल खे ॿुधायो पैगंबर अलैहिस्सलाम जो हुकुम आहे तव्हां माण्हू खे नमाज पढ़ायो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला मुसल्ले ते बीठो, नमाज शुरू थी, पाण जे जिस्म में थोरी ताक़त आई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो हथु हज़रत अब्बास जे कुल्हनि ते रखियो ऐं ॿियो हथु हज़रत अली जे कुल्हनि ते रखियो। पैगंबर अलैहिस्सलाम जन हज़रत अब्बास ऐं हज़रत अली खे फरमायूं मूंखे मस्जिद ताईं वठी हलो। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगंबर अलैहिस्सलाम खे टेक ॾेई सहारो ॾियारे मस्जिद ॾे वठी वञनि पिया। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा इहो मंज़र बयान थी करे कि इमामुल अंबिया जे जिस्म में एतिरी कमज़ोरी वरिजलाहु तख़ुत्तानिल अर्ज़, पैगंबर अलैहिस्सलाम जा कदम मुबारक ज़मीन ते लीका ठाहींदा विया। इन आलम में इमामुल अंबिया वञी मस्जिद में नमाज अदा कई। जीअं मस्जिद में पहुता, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज में बीठो आहे, माण्हुनि पुठियां खां आवाज़ ॾिनो, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइते अची आया, पाण इशारो पिया कनि
मकानक अबू बकर ते बीर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला चए थो मा कान लिब्न अबी कुहाफत ऐं उम्म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर जी कहिड़ी मजाल आहे जो इमामुल अंबिया जी इमामत कराई इमाम जे तव्हां लाइ कयो पाण अॻिते वधिया मुसले ते वेही रहिया पाण वेही नमाज़ पढ़ायूं इन हालत में पाण जमात में शरीक थिया आहियूं अज़ीज़ो इहा नमाज़ सां मोहबत हुई इहो नमाज़ सां ताल्लुक़ हुयो साहब खे पाण वसियतूं कंदा हुआ त नमाज जो ख़्यालु रखिजो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला चए थो औसानी खलीली मुंहिंजे दोस्त मूंखे वसियत कई तॾहिं इहो लफ़्ज़ चई रोई ॾिनई उहो दोस्त कहिड़ो आहे इमामुल अंबिया आहे इहा मोहबत हुई साहब खे जद औसानी खलीली अल्लाह तदअ सलात मक्तूबतन मुतअम्मिदा ए जाबिर करे बि तूं फर्ज़ी नमाज ॼाणी वणी न छॾिजां फर्ज़ी नमाज में कोताही न कजां या नमाज अल्लाह फर्ज़ कई आहे इन जी पाबंदी कजां इन नमाज जी छा पाबंदी हिकु नाबीन साहबी आहे अब्दुल्लाह इब्न मक्तूम जो नालो आहे इमामुल अंबिया ॾे हली आयो पंहिंजा उज़र थो ॿुधाए चए थो इन्नी लज़रीरुल बसरी ए अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अखियुनि खां नाबीन आहियां ऐं ॾिसी कोन थो सघां अखियुनि खां नाबीन आहियां वलैस ली क़ाइदुन यक़ूदुनी इलल मस्जिद मुंहिंजे घर में अहिड़ो माण्हू बि कोन्हे जेको मूंखे ॿाह मां वठी मस्जिद में वठी अचे व इन बिल महाइम व इन बिल मदीनती लबहाइम चए ए अल्लाह जो नबी टियों ज़रियो आहे मदीने जे रस्तनि ते जीत जड़ा बि हूंदा आहिनि ऐं अखियुनि खां ॾिसां कोन थो को वठी अचण वारो बि कोन्हे को जीत मूंखे ॾंगे न वञे ऐं मज़दूर माण्हू आहियां मूंखे इजाज़त ॾियो ऐं घर में नमाज़ अदा कयो पाण फरमाई हलियो वञी घर में नमाज़ अदा करूं अञा अब्दुल्लाह इब्न उम्मी मक्तूम पुठ वराई त अल्लाह ताला जिब्राईल अमीन खे मोकिलियो जिब्राईल अलैहिस्सलाम चयो ये अल्लाह जे नबी खे वापसि घुरायो हिन माण्हू खां सवाल कयो अतस्मअ निदा छा तूं आज़ान जो आवाज़ ॿुधंदो आहीं जॾहिं चवे त हाओ त पोइ हिनखे चओ त मस्जिद में ई नमाज़ पढ़जां घर में इजाज़त कान्हे पाण अब्दुल्लाह इब्न उम्मी मक्तूम खे घुरायूं अब्दुल्लाह इब्न उम्मी मक्तूम खां सवाल कनि था अतस्मअ निदा ये अब्दुल्लाह ॾे ख़बर छा तूं बांग जो आवाज़ ॿुधंदो आहीं चए थो नअम या रसूल अल्लाह ये अल्लाह जो नबी जी हा ऐं आज़ान जो आवाज़ ॿुधंदो आहियां पाण फरमाए सुम्म फाजिब पोइ तुंहिंजे मथां लाज़िम आहे त नमाज़ खे जमात सां अदा कर अब्दुल्लाह इब्न मक्तूम नाबीन हो अखियुनि खां नाबीन आहे को वठी अचण वारो कोन्हे मदीने जे रस्तनि में कई जीत जड़ा आहिनि जान जो ख़तरो आहे उनजे बावजूद इमामुल अंबिया जी ताबेदारी ॾिसो तॾहिं पाण फरमायूं ए अब्दुल्लाह पोइ तुंहिंजे मथां लाज़िम आहे त नमाज़ जमात सां अदा कर ईअं कोन चई ही कहिड़ो इस्लाम आहे कहिड़ो दीन आहे जंहिंमें एॾी सख़्ती जो नाबीन खे बि घर में नमाज़ पंहिंजी इजाज़त कान्हे पर छा चई अल्लाह जो नबी हाज़िर तव्हांजो हुकुम आहे आउं हाज़िर आहियां उहो साहबी आहे जेको फजर जी आज़ान मस्जिद नबी में ॾींदो हुयो फजर जी आज़ान ही उहो इंसान हा जिन जी अल्लाह जे पैगंबर सां मोहबत हुई ऐं अल्लाह जे पैगंबर जी ताबेदारी बि हुई वफ़ा शियारी हुई जेको हुकुम ॿुधंदा हुआ समिअना व अताना फौरन क़बूल कंदा हुआ अॼु असां कई हुकुम ॿुधी अणॿुधा करे छॾिया कई नाफ़रमानियूं करे चुकिया आहियूं अल्लाह जा मानो पंहिंजी इस्लाह कयूं नमाज़ जो केॾो अजुर आहे पाण फरमाई 5 नमाज़ूं अल्लाह तव्हांजे फर्ज़ कयूं आहिनि इहे ॾिसण में 5 पयूं अचनि पर अल्लाह ताला ने 5 नमाज़ुनि जो अजुर 50 नमाज़ जे बराबरि अदा कयो इंसान 5 नमाज़ूं पाबंदी सां पढ़े इहे 5 नमाज़ुनि जो अजुर जेको आहे 50 नमाज़ जे बराबरि आहे हर नमाज़ 10 नमाज़ुनि जे बराबरि आहे हिकु हिकु नमाज़ 10 नमाज़ुनि जे बराबरि आहे पैगंबर अलैहिस्सलाम ते जॾहिं 50 नमाज़ूं फर्ज़ थियूं पाण में राज ते हुआ हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने आया मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधायूं अल्लाह ताला 50 नमाज़ूं ॾिनियूं आहिनि पाण फरमायूं वन सर्फ इरजी इला रब्बिक फसअलहु तखफीफ पंहिंजे रब ॾे वापसि मोटी वञ उन अल्लाह खां हल्काई जो सवाल कर फ़इन उम्मतक ला ततीकु ज़ालिक तुंहिंजी उम्मत में एतिरी ताक़त ई कोन्हे जो 50 नमाज़ूं पढ़ी सघे वञी सवाल कर पाण वापसि रवाना थिया सवाल कंदा विया वरी आया वरी वापसि मूसा मोकिलियो वरी आया वरी वापसि विया एतिरे क़दुरु 5 नमाज़ूं रहियूं अल्लाह ताला जॾहिं 5 नमाज़ूं फर्ज़ कयूं
अल्लाह ताला छा थो फरमाए, अम ज़ईतुल फरीदती व अद्दैतु हक़्क़ी, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजो फर्ज़ तव्हां लाइ जारी करे छॾियो, मूं पंहिंजो हक़ अदा करे छॾियो। वही खमसुन खमसून, ही 5 नमाज़ूं आहिनि, अल्लाह ताला मां मुंहिंजो फ़ैसिलो आहे, इन 5 जो अजर 50 नमाज़ुनि जे बराबरि आहे। फ़इन ला युबद्दलुल क़ौलु लदय्य, मुंहिंजे फ़ैसिले में का तब्दीली कान ईंदी आहे, मुंहिंजो फ़ैसिलो अटल हूंदो आहे। मूं 5 फ़र्ज़ कयूं आहिनि, पर 5 तव्हां पढ़जो ऐं अल्लाह तव्हांखे 50 नमाज़ुनि जे बराबरि अजर अता फ़रमाईंदो। ही अल्लाह ताला अजर रखियो आहे। इंसान 5 नमाज़ूं पाबंदीअ सां पढ़े, हर नमाज़ जो अजर 10 नमाज़ुनि जे बराबरि आहे। 50 नमाज़ुनि जो 50 नमाज़ जे बराबरि अजर आहे। इहा जमात सां अदा करे, हर नमाज़ जो अजर 27 दर्जे जे बराबरि आहे। इहा नमाज़ मस्जिद हराम में अदा करे, हर नमाज जो अजर 1 लख नमाज़ जे बराबरि आहे। इहा नमाज़ मस्जिद नबी में अदा करे, हर नमाज जो अजर 1000 नमाज जे बराबरि आहे। इहा साॻी नमाज़ मस्जिद अक्सा में अदा करे, हर नमाज जो अजर 500 नमाज जे बराबरि आहे। इहा अल्लाह अजर रखिया आहिनि, दर्जा रखिया आहिनि। हर जाइ जो पंहिंजो मक़ाम आहे। हरम शरीफ़ जो पंहिंजो मक़ाम आहे। हरम शरीफ़ में बैतुल्लाह में हिकिड़ी नमाज़ 1 लख नमाज़ुनि जे बराबरि आहे। मस्जिद नबी शरीफ़ में हिकिड़ी नमाज़ 1000 नमाज़ जो अजर जे बराबरि आहे। ऐं बैतुल मुक़द्दस में हिकिड़ी नमाज़ जो अजर 500 नमाज़ जे बराबरि आहे। इहे अल्लाह दर्जा रखिया आहिनि। पैगंबर अलैहिस्सलाम फरमाईंदा, पाण फरमायूं, सवाल कयूं सहाबा खां, ए मुंहिंजा सहाबा ॿुधायो, जेकॾहिं कंहिं माण्हू जे घर जे साम्हूं का शाख वांदड़ हुजे, फयग़तसिलु फ़ीह 5 मर्रातिन, उन शाख मां को माण्हू 5 दफ़ा गुस्ल करे, इहे तव्हांजे साम्हूं वाह वहे पियो न, हिकिड़े रोज़ानो माण्हू 5 दफ़ा इन वाह मां गुस्ल करे, पाण फरमायूं फ़लियब्का अला जसदी मिन दरनी शयुन, छा तव्हांजे जिस्म ते का मिटी वग़ैरह रहंदी? साहबा चवंदा न। अल्लाह जो नबी जेको 5 दफ़ा वेंजे, पंहिंजे जिस्म खे धोई साफ़ करे, उनजे जिस्म ते कहिड़ी मिटी हूंदी, उहो त मिटी खां साफ़ थी वेंदो। पाण फरमायूं फ़ज़ालिका मसलु 5 सलवातिन, इहो 5 नमाज़ुनि जो मिसाल पियो तव्हांखे सम्झायां। यमहुल्लाहु बिहिन्न ख़ताया व यरफ़उ बिहिन्न दरजात, अल्लाह ताला ने 5 नमाज़ुनि जे ज़रिए तव्हांजे जिस्म जे गुनाहनि खे धोई साफ़ करे छॾींदो, जीअं गोया के तव्हां 5 दफ़ा वेंजी पंहिंजो पाण खे साफ़ कर। अल्लाह ताला ने 5 नमाज़ुनि जे ज़रिए तव्हांजा दर्जा बुलंद करे छॾींदो। हीउ अज़ीम अमल आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम औरतुनि खे बि नमाज़ जी पाबंदी जो हुकुम कयो। इमामुल अंबिया जे ज़माने में औरतूं फ़र्ज़ जी नमाज़ मस्जिद नबी में अदा कंदियूं हुयूं। केॾी नमाज़ सां मोहम्मत आहे। फ़र्ज़ नमाज़ औरतूं मस्जिद नबी में पढ़ंदियूं हुयूं। सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा चवे थी, असां इमामुल अंबिया जे दौर में फ़र्ज़ जी नमाज़ मस्जिद नबी में फजर जी नमाज़ अदा कंदियूं हुयूं। एतिरो ऊंदाहि हूंदी हुई, एतिरो अंधेरो हूंदो हो, असां खां का हिकिड़ी ॿिए खे सुञाणे कान सघंदी। असांखे इहा ख़बर कान पवंदी हुई असांजे भर में कहिड़ी औरत बीठल आहे। एतिरे क़दुरु नमाज़ असां ऊंदाहि में फजर जी नमाज़ मस्जिद नबी में पढ़ी हुयूं। हीअ सहाबा जूं औरतूं हुयूं। इमामुल अंबिया जो ज़मानो हो, जो उन दौर जो औरतूं बि फजर जी नमाज़ मस्जिद में अदा कंदियूं हुयूं, मस्जिद नबी में पढ़ंदियूं हुयूं। अॻियां सहाबा जूं सफ़ूं लॻंदियूं हुयूं, पुठियां औरतुनि जूं सफ़ूं लॻंदियूं। पाण सहाबा खे मना करे छॾियूं, ला तनसरिफू, तव्हां क़िबले ॾे मुंहुं कये वेठा हुजो, पोइते चहिरो न फिरायो, एसी ताईं जो औरतूं नमाज़ अदा करे हलियूं वञनि। पोइ सहाबा जूं औरतूं नमाज़ पढ़ी निकिरी वेंदियूं हुयूं। उन खां पोइ पैगंबर जा सहाबा मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदा। हीउ केॾो अज़ीम दौर हो, केॾो अज़ीम ज़मानो। इमामुल अंबिया जी घरवारी अम्मा ज़ैनब रज़ी अल्लाह तआला अन्हा राति जो घरां निकिरंदी, मस्जिद नबी में अची करे तहज्जुद जी नमाज़ अदा कंदी। तहज्जुद जी नमाज़ अॼु असांजूं औरतूं घर में फ़र्ज़ बि अदा कंदियूं कनि, नमाज़ खां महरूम आहिनि। का पाकाई जो ख़्यालु कोन्हे, अल्लाह जी इबादत जो लिहाज़ कोन्हे। अल्लाह जे बाननि खे घुर्जे त नमाज़ सां मोहबत कनि। इमामुल अंबिया जे दौर में इमामुल अंबिया जी घरवारी सईदा ज़ैनब रज़ी अल्लाह तआला अन्हा फजर जी नमाज़ मस्जिद नबी में पढ़ंदी। पाण हिकिड़े ॾींहुं ॿाहिरि मां निकिरमि, ॾिठूं त ॿिनि थुड़नि जे विच में रसो ॿधल आहे। पाण सहाबा खां सवाल कयूं, मां हाज़िल हबुल ममदूद, हीउ रसो कंहिं ॿधो आहे?
सहाबा ॿुधाईंदा इन्नहु लि ज़ैनब, इहा अल्लाह जो नबी ही ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जो रसूल आहे। मोहम्मद छो ॿधो अथसि? सहाबा ॿुधाईंदा इन जे लाइ ॿधो अथसि जो राति जो ईंदी आहे तहजुद पढ़ंदी आहे, एॾो ॾिघो क़याम कंदी आहे, एतिरी देरि बीहंदी आहे जो थकिजी पवंदी आहे, इन रसे जा टेक लॻाए बीहंदी आहे ऐं अञा वधीक बीहां त अजुर घणो मिले। पाण फरमाए हल्लू, इन रसे खे खोले छॾियो, इन अल्लाह ला यमिल्लु व अंतुम तमिल्लून, अल्लाह ताला कॾहिं बि कोन थकिजंदो, तव्हां थकिजी पवंदो। तव्हां कमज़ोर आहियो, ओतिरी इबादत कयो जेतिरी तव्हांजे जिस्म में ताक़त मौजूदु आहे। अंदाज़ो लॻायो केॾी नमाज़ सां मोहबत आहे। इमामुल अंबिया जो घर वारियूं तहज्जुद जी नमाज़ बची नबी में पढ़ंदियूं आहिनि। इहो केॾो पाकीज़ा दौर हो। अॼु असांजे घर वारियूं, असांजी नियाणियूं, असांजूं माइरूं भेनरूं घर में नमाज़ पता कोन्ह कनि। इहो पुछाणो असां खां थींदो, वॾनि खां पुछाणो थींदो। घर जो वॾो सरबराह हूंदो आहे, उनजी ज़िमेदारी आहे पंहिंजी नियाणी खे, पंहिंजी माउ खे, पंहिंजी भेण खे, पंहिंजी घरवारी खे नमाज़ जो पाबंद बनाई। न बनाईंदो अल्लाह वटि तव्हां खां पुछाणो थींदो। अल्लाह तव्हां खां पुछंदो, तव्हां पंहिंजे घर जा वॾा आहियो, पंहिंजे घर जा निगरान आहियो। पैगंबर अलैहिस्सलाम औरतुनि जी फज़ीलत ॿुधाई आहे, पर आख़िरी रिवायत बयानु करे पंहिंजी गुफ़्तगू बयानु कयां, गुफ़्तगू खे ख़तमु करणु चाहियां पियो। पैगंबर सां फरमायो अय्युमा मुरातिन सल्लत खमसा व सामत शहरा व ताअत बाला व हाफिज़त फरजा तदखुलुल जन्नत मिन समानियत अबवाबिन मिन अय्यहा शाद। पाण फरमाए दुनिया जी का बि औरत 4 कम करे, उन औरत जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलियल हूंदा, जंहिं बि दरवाज़े मां चाहे जन्नत में हली वञे। केॾी वॾी फज़ीलत आहे, केॾो वॾो मक़ाम आहे उन औरत जो जेका 4 कम करे। कहिड़ा 4 कम? सल्लत खमसा, 5 वक़्त पाबंदीअ सां नमाज़ पढ़े, वातात बाला, पंहिंजे मुड़ुस जी इज़त करे, पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करे, वो हाफ़िज़त फर्जहा, पंहिंजी इज़त जो ख़्यालु रखे, पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त करे, वसामत शहरा, ऐं रमज़ान जा रोज़ा रखे। जेका औरत 4 कम कंदी, फर्ज़ नमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदी, रमज़ान जे महीने जा रोज़ा पाबंदीअ सां रखंदी, पंहिंजे मुड़ुस जी इज़त कंदी, उनजी ख़िदमत कंदी ऐं पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कंदी, पंहिंजे पर्दे जो ख़्यालु रखंदी, इन औरत जो इहा नेकी, इहो अमल एॾो अज़ीम अमल आहे, जॾहिं अल्लाह जे साम्हूं हाज़िर थींदी, उन लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुली वेंदा, जंहिं बि दरवाज़े मां चाहे जन्नत में हली वञे। ही नमाज़ जी अहमियत आहे, नमाज़ जो मक़ाम आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे मूंखे तव्हां सभिनी खे नमाज़ जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला नमाज़ जी पाबंदी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जे कोताहियूं थियूं आहिनि शाला रब्बुल आलमीन पंहिंजे रहमत सां माफ़ फ़रमाए, असां खां दरगुज़र करे अल्लाह ताला मुस्तक़बिल में पंहिंजे सलाह जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।